मूंखे सॼी राति घुमायो अथव, हाणे ॿुधायो त छा तफ़सील आहे। चईसीं पहिरियों माण्हू जेको दरिया जे नहर रत जे नहर में पियो हेठि लहे चढ़े, इहो व्याज खोर हो जेको सूद खाईंदो हो, माण्हू व्याज ते पैसा वठंदो ईंदो। इन रत जी वाही पंहिंजे लाइ वाही हाणे पियो थो ॿुॾे करे मरण खां बाद क़यामत ताईं अज़ाब निकिरणो न छॾींदुसि हिन में। चई भला ॿियो, चईसीं ॿियो जंहिंजो इहो कूड़ हणंदो, हितां जो हुते हुतां जो हिते कूड़ हणंदो, हाणे वासींदा अची वञनि क़यामत ताईं। भला जंहिंजे मथे खे पथर पिया लॻनि, चईसीं उहो माण्हू हो जंहिंखे ईमान बि हो, क़ुर बि ॼाणंदो हो, अलहमद बि ईंदो हो, सिंध मां हूंदी सभु, पर क़ुर खां काफ़िल थी सुनी पियो, हाणे मरण खां बाद मथो था चिथनि क़यामत ताईं। चई भला इहे जेके उघाड़ा मर्द ऐं औरतूं, इहे सभु मर्द ऐं औरतूं ज़ानी आहे, इन्हनि तौबह न कई आहे, मुआ आहिनि, हाणे क़यामत ते अज़ाब क़ब्र जी सम्झो बाहि जे दम ते उघाड़ा हेठि मथे पिया लहंदो फिरनि। चई भला पोड़ो केरु? चई इब्राहिम अलैहिस्सलाम। ॿार कंहिंजा? चईसीं जेके नंढड़ा मरनि था सभु हुनजी कचहरी में। चई इहो भला बाहि वारो? चईसीं जहन्नम जो दारो आहे, बाहि खे पेठो सोरे पेठो तेज़ करे। अलाह ताला असांखे तव्हांखे जहन्नम जे बाहि खां बचाए। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जहन्नमी माण्हू बदअमलीअ जे करे एतिरो सुजी फूलजी वेंदो जो हुनजी हौड़ ओहद जबल जेॾी हूंदी, उहो ओहद जबल हाजिम ॾिठो आहे मदीने मुनव्वर में उत्तर पासे, ओहद जबल जी हिकिड़ी हौड़, पोइ ॿटीह ही हिनजी केॾी वॾी हूंदी, या ॿटीह कंहिं वात में मापंदी, इहो वात कंहिं मथे सां वास्तो रखंदो, या का मुंडी हूंदी, या मुंडी कंहिं कुल्हनि ते रखियल हूंदी। फरमायो त चेल हिनजी 250 मैलनि जे बंध में थुली हूंदी, ऐं ज़ुबान 70 मैल जेतिरी ॾुखी थियल हूंदसि, जंहिं ज़ुबान सां हिन कुफ्र कयो। अलाह अलाह जे रसूल माण्हू पिया लताड़ींदसि, अंदरि साह न वेंदो पर रड़ अंदरि वेंदी, ॿाहिरि बि रड़ ईंदी, हुन रड़ में अंदरि बि दूंहों वेंदो, ॿाहिरि बि करंदो, अंदरि बि दूंहों वेंदो, ॿाहिरि बि दूंहों। अलाह ताला तव्हांखे असांखे सारी उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर काफ़िर मुस्लमान खे जहन्नम जे बाहि खां बचाए। हा सभु चओ आमीन। हर काफ़िर मुस्लमान खे, जेके मौजूदा काफ़िर दुनिया जे उनजे लाइ मां हिदायत। तव्हांखे हिन में कस कान लॻंदी न, हलनि न भली सभई जन्नत ॾे। जेकॾहिं अलाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं सारे दुनिया जा माण्हू सभई मोमिन बणिजी जन्नत में वञनि त बि जन्नत जो हिसो कोन भरबो, एॾो मुल्क आहे ख़ुदा जो। पोइ अलाह ताला ॿी मखलूक पैदा कंदो, छो त रहमत जी जाइ आहे। पोइ उन जन्नत जूं कॉलोनियूं नयूं कॉलोनियूं नयूं आबाद करे, पोइ हुनखे आबाद करे जन्नत छॾी वसाईंदो त मथां के पासा ख़ाली हुजनि, छो त ख़ाली अणवसोग वारी जन्नत उहा बि ठीकु न आहे। मूंखे सॼी राति घुमायो अथव, हाणे ॿुधायो त छा तफ़सील आहे।